अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 174 मिस्टेकूं अॻु में ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 175 किस्त नंबर 52। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे इन ड्रामे में। मिस्टेक नंबर 176 किस्त नंबर 52। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन शख़्स खे ही रूमाल हिन तरीक़े सां हिन जे कुल्हे ते आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त ही रूमाल हिन शख़्स खे हिन तरीक़े सां अधु हिन पासे ऐं अधु हिन पासे इन तरीक़े सां हिन जे कुल्हे ते आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी हिन खे रूमाल हिन तरीक़े सां कुल्हे ते आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां हिन तरीक़े सां हिन जे कुल्हे ते हुयो, अधु हिन पासे ऐं अधु हिन पासे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ वरी हिन खे रूमाल हिन तरीक़े सां हिन जे कुल्हे ते आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हीअ मुंहिंजे हिसाब सां त मिस्टेक आहे। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे लॻे थी त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 177 किस्त नंबर 53। दोस्तों हिन सीन में गफ़ार ख़ान हिन वक़्तु हिन रुख़सार बेगम जे भरिसां बीठल आहे ऐं उन खां अलावा हिन दरवाज़े जे भरिसां बीठल आहे ऐं उन खां बि अलावा हिन लाइट जे ऐं बोर्ड जे भरिसां बीठल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अधु मिंट खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे गफ़ार ख़ान हिन रुख़सार बेगम ऐं हिन दरवाज़े ऐं हिन लाइट खां काफ़ी परे बीठल आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अधु मिंट पहिरियां गफ़ार ख़ान हिन रुख़सार बेगम जे भरिसां बीठल हुयो ऐं हिन दरवाज़े जे भरिसां बीठल हुयो ऐं हिन लाइट ऐं बोर्ड जे भरिसां बीठल हुयो। बसि दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अधु मिंट खां पोइ गफ़ार ख़ान रुख़सार बेगम खां परे बीठल आहे, हिन दरवाज़े खां परे बीठल आहे ऐं हिन लाइट खां बि परे बीठल आहे। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे जॾहिं त अधु मिंट ताईं गफ़ार ख़ान हिकु ई जॻह ते हुयो, हितां चुरियो बि कोन, त पोइ एतिरो परे कीअं वियो। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 178 किस्त नंबर 53। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॿुधो त ओठो छा पियो चवे। कमाल ख़ान जा हथ हिक ॿिए जी गिरेबान में ज़रूर पवंदा। कमाल ख़ान जा हथ हिक ॿिए जी गिरेबान में ज़रूर पवंदा। कमाल ख़ान जा हथ हिक ॿिए जी गिरेबान में ज़रूर पवंदा। दोस्तों हिन सीन में ओठो चवे पियो त कमाल ख़ान जा हथ हिक ॿिए जी ॻिचीअ में ज़रूरु पवंदा। दोस्तों दरअसल ओठो भुलिजी वियो। ओठ खे चवणो इहो हो त गफ़ार ख़ान ऐं कमाल ख़ान जा हथ हिक ॿिए जी ॻिचीअ में ज़रूरु पवंदा, पर ओठो चई वियो कमाल ख़ान जा हथ हिक ॿिए जी ॻिचीअ में ज़रूरु पवंदा। दोस्तों हिकु शख़्स पंहिंजे ॻिचीअ में हथ छो विझंदो। दोस्तों हिन सीन में ओठो भुलिजी वियो, इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 179 किस्त नंबर 53। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॿुधो त हालार ख़ान छा पियो चवे। भुलियल आहीं ग़ैबत ख़ान, भुलियल आहीं हेबत ख़ान, भुलियल आहीं ग़ैबत ख़ान, भुलियल आहीं हेबत ख़ान, भुलियल आहीं ग़ैबत ख़ान, भुलियल आहीं हेबत ख़ान, भुलियल आहीं ग़ैबत ख़ान, भुलियल आहीं ग़ैबत ख़ान, भुलियल आहीं ग़ैबत ख़ान। दोस्तों हिन सीन में मूं तव्हांखे एतिरी वीडियो क्लिपूं इन करे ॾेखारियूं आहिनि त जीअं मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वञे। दरअसल दोस्तों हिन सीन में हालार ख़ान भुलिजी वियो, हेबत ख़ान खे ग़ैबत ख़ान चई वियो। जीअं त तव्हां ॿुधो दोस्तों, भुलियल आहीं ग़ैबत ख़ान, भुलियल आहीं हेबत ख़ान। दोस्तों पहिरियां ग़ैबत ख़ान चई वियो, पोइ हिन खे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो ऐं पोइ हेबत ख़ान चयईं। दोस्तों पहिरियां ग़ैबत ख़ान चयईं।
दोस्तों उम्मीद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बस एतिरो। उम्मीद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे इन्हनि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।